जिते ॿार सिंध जा पटन ते पढ़नि था, उतां ही नसीबनि जा, उतां ही नसीबनि जा रस्ता खुलनि था। जिते ॿार सिंध जा, जिते अलफ बे खां सबक थे शुरू तो। चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं मुंहिंजे साथ में आहिनि साईं NB खोसो साहब जेके सदर आहिनि अब्बास फाउंडेशन जा, ऐं लुत्फ़ पयार साहब जेके सरपरस्त आला आहिनि, मीर हुसैन नारेजो साहब सीनियर नायब सदर। असांजी टीम खे महीनो अधु अॻु में हितां जो ज़ुल्फ़कार ख़ासकेली साहब उन फ़ोन ते चयो हो त स्कूल जा कमरा तामीर थी रहिया आहिनि, उन्हनि में सपोर्ट खपे थी। असांजो ममताज़ जेठो साहब वेठो आहे, उन्हनि सां गॾु असां हिकिड़े स्कूल में जिथां 15-20 साल अॻु में चंद साल गॾु रहिया आहियूं, तालुक़ु आहे। साईं रोशन बिरावाणी साहब असांजे जामशोरे जी तमामु मशहूरु मारूफ़ उस्ताद आहिनि बेसिकली, पर समाजी शख़्सियत जे नाते सां सुञाता वञनि था जो उन्हनि जी तमामु समाजी कमनि कारनि में सुठी सरगर्मी रही आहे सदाईं। गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल RBB कॉलोनी जामशोरो, असांजी जामशोरे जी धरती जंहिंखे इल्मनि जो शहर चयो वञे थो, उते 5 यूनिवर्सिटियूं आहिनि वॾे पैमाने ते, ऐं 2 कारखाननि जा एरिया, इंडस्ट्रियल एरिया तमामु वॾे लेवल ते आहिनि। माना हितां जी सनत माला जे छा छा ठहे थो जेको सॼे मुल्क ऐं परॾेह ताईं बि पुॼे थो, पर उन्हनि मंझां असांजे तालीमी इदारनि खे का सपोर्ट नथी मिले। हिते जे धरतीअ खे अलाह साईं एॾो मालामाल कयो जो तेल जा खज़ाना, गैस जा खज़ाना बि असांजे ज़िले में आहिनि, ऐं उहे निकिरनि था, सॼे मुल्क खे उन मां सहूलियत मिले थी। पर उन्हनि वटि कम्यूनिटी डेवलपमेंट जो सिस्टम बि हूंदो आहे, उन्हनि वटि बजट बि हूंदी आहे, पर उहो केॾांहुं थी वञे, किथे थी लॻे, का ख़बर कोन्हे। सरकार सगोरीअ में असांजे सिंध जो बादशाह ही 3 टेन्यूअर आहे त असांजे ज़िले सां तालुक़ु थो रखे, सैयद मुराद अली शाह साहब। ऐं हितां MNA MPA बि माना जेतिरा चूंडजी था अचनि, उनखां वधीक रिज़र्व वारा बि हिन ज़िले सां तालुक़ु रखनि था, असांजे ज़िले जामशोरे सां। अकिलियती छो त असां वटि असांजे ज़िले में दीवान बिरादरी वॾे अंग में मौजूदु आहे, उन्हनि खे रिज़र्व सीटूं थियूं मिलनि, त उहे MPA MNA बि असांजे ज़िले सां तालुक़ु रखनि था। इन्हनि सभिनी शयुनि जे हूंदे हिकिड़ो नियाणियुनि जो स्कूल आहे, उन में दाख़िला आहे नियाणियुनि जी 1100, ऐं उन्हनि जे लाइ कमरनि जो जेको इंतज़ाम पढ़ाई जे लाइ थियो आहे उहो उनजे अधु जेतिरो बि न आहे। 300-400 नियाणियूं 6 कमरनि में अची थियूं सघनि। सरकार हिन महिल ताईं छो इन ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो आहे, जॾहिं त इहा तमामु ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे त आख़िर उहे 1100 नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे सहूलियत मिलणु घुरिजे, वेही करे पढ़ण जे लाइ कमरनि जी, फर्नीचर जी ऐं ॿियूं जेके घुरिबल सहूलियतूं आहिनि। लाइट आहे, सोलर सिस्टम, ज़ाहिर आहे असांजे मुल्क में बिजलीअ जी वॾी अणाठ आहे, ऐं उनजी जेका लोड शेडिंग आहे उन सां वॾी तकलीफ़ थिए थी। ज़ाहिर गर्मीअ जी सीज़न अचे पई, उहे नियाणियूं गर्मीअ में कीअं वेही सघंदियूं मंझंदि ताईं ऐं वेही पढ़नि, तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। उन जे करे सोलर सिस्टम जी सहूलियत घुरिबल आहे। हिन वक़्तु जेको जंहिं मक़सद लाइ असां ख़ासि हिते हाज़िर थिया आहियूं उहो हुयो त असांजे हिन स्कूल जी प्रिंसिपल साहिबा अदी अमीना कुरैशी साहिबा हिकिड़ो पंहिंजे सिर ते सहरो खयो ऐं संदरो ॿधो त निजी तरह हितां जे मुखैर जेके अहले ख़ैर दोस्त आहिनि, साहिब सरवत आहिनि, हैसियत वारा आहिनि, उन्हनि खे अपील कजे त जेसिताईं सरकार सगोरी जागे तेसिताईं उहे माण्हू साथ ॾियनि त कुझु कमरा जेके आहिनि उहे उन्हनि जे मदद सां ठाहे सघजनि। माशाल्लाह संदन हिम्मत आहे, हौसलो आहे ऐं हिकिड़ी महिनत आहे, जंहिंसां अॼु असां ॾिठो त उहे कमरा जेके जनवरी में जिन जो पीढ़ जो पथर रखियो हुयो, अॼु उहे माशाल्लाह ठही एसि ताईं पहुता आहिनि जो उन्हनि जी छितूं बि पइजी वियूं आहिनि, पलस्तर बि थी वियो आहे। पर हाणे उते जो रहियल कमु, उन में दरवाज़ा दरियूं लॻंदा ऐं अहिड़ी तरह सां फर्श जे लाइ मार्बल जो कुझु इंतज़ाम थी चुको आहे। उन जी लॻाई घसाई, रंग रोगन आहे, बिजली जी फिटिंग आहे, सोलर सिस्टम आहे, इहे सभु शयूं अञा रहिजनि थियूं, जंहिंजे लाइ इंतज़ाम जी ज़रूरत आहे। असां जामशोरे ज़िले जे साहिब सरवत माण्हुनि खे, हैसियत वारनि माण्हुनि खे, जिन खे अलाह साईं नवाज़ियो आहे, उन्हनि खे इन ॻाल्हि जी अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं
त हू पंहिंजे हथनि सां अची करे इन्हनि कमरनि में जेको रहियल कमु आहे, को कहिड़ो कमु पंहिंजे हिसे में वठे, को दरी दरें जो ज़ुमूं खणे, को मार्बल लॻाए ॾियण जो ज़ुमूं खणे, त को वरी बिजली जी फिटिंग जो ज़ुमूं खणे, को सोलर जो ज़ुमूं खणे। अहिड़ी तरह सां असांखे इहे कमरा मुकमिल थी मिलंदा। 4 कमरा आहिनि माशाअल्लाह। त जेकॾहिं 50 ॿार बि हिकिड़े कमरे में वेही विया त 200 नियाणियुनि जे वेही करे पढ़ण जो बंदोबस्तु थी वेंदो। त उन जे लाइ असां अपील था कयूं ऐं असां इनशाअल्लाह पंहिंजे वस विथाइर हिन पैगाम सां गॾोगॾु पंहिंजी कोशिशि बि वठंदासीं त असां जेतिरो थी सघे जल्द खां जल्द इन बक़ाया रहियल कम जे लाइ को न को सहयोग करे सघूं, कोशिशि करे सघूं, पंहिंजे हिसे जी महिनत करे सघूं।